नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां हाजी अली नवाज़ ॾीपर जे रवासी सईद ख़ान ॾीपर पारां बिरादरी जे बाअसर औरतुनि ऐं मर्दनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन मौक़े ते इंदाईंदे चयो त 2 ॾींहं अॻु बिरादरी जे बाअसर मुंहिंजे घर ते हमलो करे जंहिं में गोली लॻण करे मुंहिंजो पुटु ज़ख़्मी थी पियो आहे। इंदाईंदे चयो त बाअसर खलील मुंहिंजी न्याणी ज़ैनब खे तलाक ॾिनी आहे। मुंहिंजी न्याणी सां संदसि 3 सालनि जो पुटु उमर फारूक बि गॾु आहे। हाणे बाअसर खलील ऐं संदसि औरतूं मूं ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो ऐं कूड़ा ड्रामा रचाए मूंखे परेशान कयो पियो वञे। मां हमले जो कंडियारो थाणे ते केस दाख़िल कराए, जंहिंखां पोइ मूंखे धमकायो पियो वञे। औरतुनि मर्दनि मिली औरत किरन जो हथ सां ॿार ज़ाया करे असां ते इल्ज़ाम हणी केस दाख़िल करण जूं कोशिशूं कयूं आहिनि। बाअसरनि जीअं जंजाल करे छॾियो। इन वसवारनि खां मुतालबो कयो त साणस इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।